वाज़नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के दुबई में खबर ईंदड़ भारत न्यूजीलैंड के हारण बाद अफगानिस्तान के मात ॾियण जो मिशन शाहीन अॼु अफगान 11 खिलाफ मैदान ते लहंदा। पाकिस्तान T20 वर्ल्ड कप में 2 मैचिस खेडियूं आहिनि, जिन में कामयाबी माणी शाहीननि भारत ऐं न्यूजीलैंड के तारीख़ी शिकस्त ॾिनी। अफगानिस्तान बि वर्ल्ड कप जो मज़बूत टीम आहे। ॿिन्ही टीमुनि विच में मैच अॼु शाम 7 वॻे मैच खेॾी वेंदी तयारियूं मुकमिल कयूं वयूं आहिनि। पाकिस्तान टीम में का बि तब्दीली न करण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वने। बाबर आजम पाकिस्तानी स्क्वाड जी क़यादत कंदो। मोहम्मद रिजवान, फखर जमान, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, अहमद वसीम, हसन अली, शाहीन शाह अफरीदी ऐं हारिस रऊफ अफगानिस्तान खिलाफ मैदान ते लहंदा। अफगान टीम पॉइंट्स टेबल ते बेहतरीन पोजीशन ते आहे। ॿई टीमूं बॉलिंग ऐं बैटिंग अटैक में खतरनाक आहिनि। क्रिकेट जे शौकीननि खे दिलचस्प मुकाबलो ॾिसण में मिलंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।